وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद, फुरकान हमीद, सूरह बकरा पहिरीं सूरत जूं पहिरियों चंद आयतूं हिन फ़क़ीर तिलावत कयूं, जिन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुत्तक़ीन बाननि जूं कुछ निशानियूं बयान फरमायूं आहिनि। छो त तक़वा जन्नत जे वञण जो सबबु आहे, दुनिया जी भलाई जो सबबु तक़वा आहे, आख़िरत जे इनामनि जा असबाब समूरा तक़वा में रखायल आहिनि। जेके मुत्तक़ी आहिनि से कामयाब आहिनि। पूरो क़ुरान बार बार फरमाए थो, जन तक़वा इख्तियार कई से कामयाब थी विया, से अल्लाह जी रहमत जो हक़दार बणिजी विया, से अल्लाह ताला जो दीन हासिल करे चुका, से फलाह दारैन हासिल करे विया, तन दुनिया जी इज़्ज़त माणी, तन क़ब्र में शांति हासिल कई, तन हशर में अल्लाह जे अर्श जो सायो हासिल कयो। इहे ई माण्हू आहिनि जन अल्लाह जे क़ुर्ब ऐं मुहब्बत जा दरवाज़ा पंहिंजे लाइ खोलराया, तन जे लाइ अल्लाह ताला जन्नत जा इनाम बणाया आहिनि, जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजी विया। सिर्फ़ मुत्तक़ी सॾाइण सां माण्हू मुत्तक़ी न थींदो आहे। चवे त मां परहेज़गार बानो आहियां, अल्लाह खां डिॼण वारो आहियां, मां अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारो आहियां। तक़वा जी माना आहे परहेज़गारी इख्तियार करणु, गुनाहनि खां बचणु, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइणु ऐं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखणु, इनखे तक़वा सॾिबो आहे। महज़ ज़बान सां चवण सां माण्हू मुत्तक़ी न थींदो आहे। रुगी ज़बान सां माण्हू चवे त मां मुत्तक़ी आहियां न, बल्कि तक़वा जूं कुझु अल्लाह जे क़ुरान निशानियूं बयान कयूं आहिनि। माण्हू पाण खणी ज़बान सां न चवे, पर हे जेके आयतूं तव्हांखे निशानियूं मुत्तक़ी बाननि जूं ॿुधायां थो, जेकॾहिं कंहिंजे अंदरि आहिनि, पक ॼाणो त हिनखे अल्लाह ताला मुत्तक़ी परहेज़गार बानो बणाए छॾियो आहे। ऐं अल्लाह जी विलायत जो पहिरियों ॾाको तक़वा आहे। जंहिंजे अंदरि तक़वा न आहे, अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, गुनाहनि खां बचण जी आदत न आहे, सो कॾहिं बि अल्लाह जो क़ुर्ब हासिल नथो करे सघे, वलीउल्लाह बणिजी नथो सघे। भली साहिब मसनद छो न हुजे, वॾो पटको पातल हुजेसि, वॾी ख़ानकाह में वेठो हुजे, वॾी दरगाह ते वेठो हुजे, भलनि जो औलाद छो न हुजे, उहा भलाई अलॻि नसीब थींदी, पर उहो वलीउल्लाह या अल्लाह जो दोस्त या अल्लाह वारो नथो बणिजी सघे जेसीं उन जे अंदरि अल्लाह ताला पंहिंजे तक़वा जी दौलत न रखाए छॾे। तव्हां ॻाल्हि सम्झो था, हले कोन था सम्झो? क़ुरान थो फरमाए अलिफ लाम मीम, इहे आहिनि हुरूफ़ मुक़त्तआत, जन जी माना अल्लाह ऐं उन जे रसूल खां सवा कंहिंखे ख़बर न आहे। हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो मदीने वारो साईं ॼाणे, रब ॼाणे, ॿियो मदीने जो ताजदार ॼाणे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहे इन्हनि लफ़्ज़नि जी माना असांखे बि ख़बर पवंदी, अल्लाह ताला हुननि जा राज़ खोलाईंदो। इन्हनि लफ़्ज़नि खे क़ुरान मजीद में जेके बि लफ़्ज़ आया आहिनि, हामीम, काफ या आइन स्वाद ऐं स्वाद काफ, इहे अल्फाज़ आया आहिनि क़ुरान मजीद में, तन खे सॾिबो आहे हुरूफ़ मुक़त्तआत, जिन जी माना न मखलूक खे ख़बर आहे, न वलियनि खे, न औलिया खे, न ॿियनि नबियनि खे। ख़ुदि जिब्रील खणी आयो त उनखे बि ख़बर न आहे, हिकु अल्लाह खे ख़बर आहे, ॿियो मदीने वारे साईं खे ख़बर आहे। अलॻि बाब आहे मदीने वारे साईं जो उलूम जे मथां। अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल किताब, हे वो किताब आहे, हे क़ुरान मजीद वो किताब आहे, ला रईब फीह,
जंहिंमें को शक ऐं शुबो आहे ई कोन, बिल्कुलु क़तई यकीनी ॻाल्हियूं हुन में बयानु कयूं आहिनि। हुदल लिल मुत्तकीन, ऐं हिन क़ुर में हिदायत आहे परहेज़गार बाननि जे लाइ। जेके तक़वा इख्तियार करण वारा आहिनि से क़ुर पढ़ंदा, अल्लाह उन्हनि खे हिदायत वारो बणाए छॾींदो। क़ुर त सभई पढ़नि था, अल्हम्दुलिल्लाह सभु मुस्लमान पढ़ूं था, पर हे दौर अहिड़ो अची वियो आहे जो तहक़ीक़ जे नाले ते काफ़िर बि क़ुर पढ़नि था, यहूदी बि क़ुर पढ़नि था। यहूदियुनि जे घरनि मां जॾहिं गज़ा वारनि बम उछलाया त उन्हनि जे घरनि मां क़ुर पे निकितो। ईसाइनि वटि क़ुर पिया आहिनि थिया, उहे पढ़नि था। हिंदुस्तान जा हिंदू पढ़नि था। वॾो इंडिया जो एक्टर आहे, छा नालो अथसि, अमिताभ बच्चन, सो थो चवे त मां क़ुर पढ़ंदो आहियां, मूंखे हुन में लज़त हासिल थींदी आहे। उहो एक्टर आहे। हिंदुनि जो क़ुर पढ़णु साबित आहे, पर अल्लाह जो क़ुर थो फरमाए कंहिंजे पढ़ण सां क़ुर उन्हनि खे हिदायत न ॾींदो, पर ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन। अल्लाह ताला हिन क़ुर जे ज़रिए हिदायत ॾींदो आहे उन्हनि खे जेके तक़वा रखण वारा आहिनि। सुभान अल्लाह। यानी क़ुर सभिनी जे लाइ नाज़िल थियो आहे, हरनी जे लाइ, तमामु अक़वाम जे लाइ, तमामु इंसाननि ऐं जिन्ननि जे लाइ, पूरी दुनिया में अॻियां पोयां नंढा वॾा जेके क़ौमूं आयूं ईंदियूं आहिनि सभिनी जे लाइ आख़िरी किताब आहे अल्लाह जो क़ुर, क़ुर मजीद रब जो कलाम आहे। हिन खां अलावा ॿियो को कलाम हाणे नाज़िल न थींदो। नबी न ईंदो त ॿियो वही बि नाज़िल न थींदी। वही जो दरवाज़ो बंदि थी वियो। वही इहा आहे जेका क़ुर जी सूरत में असांजे साम्हूं आहे। अल्लाह जो क़ुर थो फरमाए सभई पढ़नि था, पर हिदायत उहे लहंदा जेके परहेज़गार ऐं मुत्तकी बाना आहिनि। सुभान अल्लाह। अब ॻाल्हि सम्झो था, हले कोन था सम्झो? जेके परहेज़गार आहिनि, जेके मुत्तकी आहिनि, जेके अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारा आहिनि, गुनाहनि खां बचण वारा आहिनि, अल्लाह जो क़ुर थो फरमाए इहे ई बाना आहिनि, इहे ई अल्लाह जा बरगुज़ीदा बंदा आहिनि जिन खे क़ुर पंहिंजी हिदायत ॿुधाईंदो आहे। हिदायत हुदल लिन्नास, ॿी जॻह ते अल्लाह फरमाए त क़ुर हुदल लिन्नास, हरनी इंसाननि जी हिदायत जे लाइ नाज़िल थियो आहे, सभिनी इंसाननि जी हिदायत जे लाइ। पर को हिदायत वठे थो, को नथो वठे, को पिराए थो, को नथो पिराए। हाणे हींअर क़ुर ॿुधूं था, मां पढ़ां थो, हिकिड़ा माण्हू अमल कंदा, हिकिड़ा नथा कनि। आओ भा, क़ुर सॼी दुनिया पढ़े थी, हिकिड़ा अमल कनि था, हिकिड़ा नथा पढ़नि, नथा अमल कनि। जेके पढ़ी अमल नथा कनि इहे हुदल लिन्नास में आहिनि। माण्हुनि जी हिदायत जे लाइ नाज़िल थियो आहे, पर अमल कनि था की नथा कनि। पर जेके हिदायत वठनि था, क़ुर पढ़ी सीने सां लॻाइनि था, मुंहिंजे अल्लाह जो कलाम आहे, मुंहिंजे रब जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे अल्लाह जो कलाम आहे, पोइ उन ॻाल्हि ते अमल कनि था। अल्लाह जो क़ुर थो फरमाए इहे ई हिदायत वारा, तक़वा वारा, इहे ई अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि। वरी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ अल्लाह ताला इन्हनि लफ़्ज़नि में क़ुर मजीद जी अॻियां फरमायो त अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। हाणे मुत्तकी बाननि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? चयोसीं त सही असां मुत्तकी आहियूं, अब तवज्जो ॾियो मूं ॾे त मां क़ुर पढ़ां। चयोसीं असां मुत्तकी आहियूं, पर मुत्तकी बाननि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह टे निशानियूं बयान फरमायूं। घणियूं अबा? सिर्फ़ टे, जंहिंजे अंदरि इहे टे आदतूं अची वञनि। इब्तिदाए क़ुर में, क़ुर जे पहिरियनि लफ़्ज़नि में, पहिरें हुकुम में अल्लाह ताला बयान कयो जंहिंजे अंदरि इहे टे आयतूं आहिनि, निशानियूं आहिनि, इहो अल्लाह वटि मुत्तकी लिखियो वेंदो आहे। ऐं सफ़ा मुश्किल ॻाल्हि न आहे, बिल्कुलु आसान ॻाल्हियूं आहिनि। ॿुधंदो न, जे ईमान हुजे इंशाअल्लाह तव्हां ॿुधंदो, तव्हांजी दिलि चवंदी अॼु हिन ते अमल करणु शुरू था कयूं। कहिड़ियूं? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। टे निशानियूं। पहिरीं अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, जेके ग़ैब ते ईमान रखण वारा आहिनि। ग़ैब ते लिकल शयुनि ते अल्लाह नज़र नथो अचे पर ईमान रखनि था। वही नाज़िल थींदे नज़र नथी अचे पर ईमान रखनि था।
तकदीर चंगी आ या मठी आ, बुरी आ या सुठी आ, सब अल्लाह जे तरफां आहे। अखियुनि सां नथा ॾिसूं पर अल्लाह फरमायो आहे असां मञोसीं ईमान वारो, इनखे ईमान बिल गैब चइबो आहे। तवज्जो आहे, मलाइका अखियुनि सां नथा ॾिसूं, फरिश्ता वेठा आहिनि कुलनि ते पर ॾिसूं नथा, लिकल आहिनि, पोशीदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त ईमान वारा अल्लाह जे पोशीदा इल्म ते यकीन रखण वारा आहिनि। सुभान अल्लाह। अखियुनि सां नज़र अचे पोइ त हर को मञंदो, पर गैब जो इल्म अल्लाह जी ज़ात, रब जे अहकाम, रब जे हुक्मनि खे ईमान वारो अण ॾिठो मञंदो आहे। मदीने वारे साईं ॿुधायो, महबूब मुस्तफ़ा ॿुधायो जन्नत आहे, ईमान वारे चयो आहे। जहन्नम नबी साईं फरमायो आहे। मातली जे आशिक चयो त नबी चयो आहे जन्नत आहे, जहन्नम आहे। असां वेसाह कयोसीं, यकीन रखियोसीं। चूं चुरा छो, छाजे लाइ, कीअं, छो, किथे, कॾहिं, कीअं थींदो, जहन्नम कीअं हूंदो? अल्लाह जो क़ुरान थो फरमाए सुवाल नथो थारे, सुवाल नथो करे। हे गैब जूं ॻाल्हियूं आहिनि। ईमान वारो चवे थो मुंहिंजे अल्लाह फरमायो, मूं हिनखे तस्लीम कयो आहे, मञियो आहे। ईमान बिल गैब यकीन रखबो इंशाअल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिन ते यकीन रखण वारा आहियूं। अल्लाह ते, वही ते, तकदीर ते, जहन्नम ते, जन्नत ते, हशर ते, योम महशर, योम मीज़ान, कौसर, हिसाब किताब, अल्हम्दुलिल्लाह असां यकीन ॻाल्हायो अल्हम्दुलिल्लाह रखूं था। अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमून सलात। ऐं ॿी निशानी मोमिननि जी, मुत्तक़ीबाननि जी आहे जो निमाज़ क़ाइम करण वारा आहिनि। ईअं न आहे त निमाज़ पढ़नि छा, निमाज़ युसल्लून, निमाज़ पढ़नि था न। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए युकीमून सलात। ईमान वारनि जी निशानी आहे, मोमिननि जी निशानी आहे, मुत्तक़ीबाने जी निशानी आहे जो उहे निमाज़ खे क़ाइम करण वारा आहिनि। सुभान अल्लाह। निमाज़ खे छा था कनि? क़ाइम करण वारा आहिनि। क़ाइम उहा थींदी शइ थींदी आहे जेका बुनियाद ते बीहारी वञे, मज़बूत कई वञे। हाणे हीअ मस्जिद आहे न, हे कुबो तामीर थियो आहे, मथे कुबो आहे, हिन जे हेठां 10 फुट हेठि साईं मुंहिंजा बुनियाद खोटियो वियो आहे, हुन में लोह पियो आहे, सीमेंट पियो आहे, कंक्रीट पियो आहे, हे मीनार तामीर थियो आहे, हिन जो 20 फुट हेठि बुनियाद खोटियो वियो आहे, 100 फुट जो मथे वियो आहे। इस्लाम जो बुनियाद, इस्लाम जो सितून अस्सलात इमादुद्दीन। नबी साईं फरमायो त निमाज़ दीन जो थंभो आहे, बुनियाद आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त ईमान वारो कॾहिं निमाज़ न छॾींदो आहे, ईमान वारो कॾहिं निमाज़ न छॾींदो आहे। असां इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं, ॻाल्हायो, पढ़बी निमाज़, असुली न छॾबी। असुल मौज़ू मुंहिंजो हुयो हीअ हे लफ़्ज़ जेके हाणे बयानु कयां थो, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़ीबाने जी टी निशानी आहे जो असां जेको उनखे रिज़्क़ ॾिनोसीं, अल्लाह थो फरमाए असां जेको उनखे रिज़्क़ ॾिनोसीं, माल, पैसो, ॾोकड़, खाइण पीअण जी शइ, इज़त, माल, दौलत ॾिनोसीं, युनफ़िक़ून, सो अल्लाह जी राह में ख़र्च करे ॾेखारींदा आहिनि। ॾिनल माल पाण कमाई, महिनत कयई, चए थो त हीअ कमाई मुंहिंजी न आहे, मुंहिंजे अल्लाह जी आहे। हे पैसो मुंहिंजो न आहे, मुंहिंजे अल्लाह जो आहे। हे मानी मुंहिंजी न आहे, मुंहिंजे अल्लाह जी आहे। हे जेको कुनो चढ़ियो पियो आहे, इहो मुंहिंजी महिनत न आहे, मुंहिंजे अल्लाह जी आहे। ऐं ॾियण वारो बि अल्लाह हुआ, अता करण वारो बि अल्लाह हुआ, रज़ाक अल्लाह हुआ, रोज़ी ॾियण वारो केरु आहे? चओ अल्लाह आहे।
हिकिड़ा माण्हू आहिनि सॼो ॾींहुं महिनत कनि था, रोज़ी नथी मिले। हिकिड़ा माण्हू घर वेठा आहिनि, न महिनत था कनि न कोशिशि था कनि, अलाह घर वेठे खाराए थो। इहो सबूत आहे त असुल रज़ा केरु आहे? ॻाल्हायो अल्लाह हुआ, ॾियण वारो अल्लाह हुआ। पोइ अल्लाह जो फरमाए जेको असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, असां तव्हांखे माल ॾिनो आहे, असां तव्हांखे पैसो ॾिनो आहे, युनफिकून मुत्तकी माने जी निशानी आहे जो असांजे ॾिनल माल मां अल्लाह जी राह में ख़र्च करे ॾेखारींदो आहे। कंजूस न थींदो आहे, बख़ील न थींदो आहे, मरचूट न थींदो आहे। रब जेको ॾिनो आहे उन में सखावत करण वारो आहे, सखी बणजण वारो आहे। अल्लाह जे क़ुरान बयान फरमायो जंहिंजे अंदरि सखावत जी आदत आहे इहो पक्को मुत्तकी आहे। ज़िद छा जो? इन जो ज़िद छा जो? जेको कंजूस आहे सो मुत्तकी ॻाल्हायो। अपना जुगा वसे कोई रोवे भावे हसे, पाण ते त ख़र्च कोन कंदो, पंहिंजी ज़ाल ते बि ख़र्च कोन कंदो। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त ईमान वारा उहे आहिनि व मिम्मा अल्लज़ीन युनफिकून अमवालहुम बिल्लैलि वन्नहारि सिर्रन व अलानियतन फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ईमान वारनि जी निशानी आहे, मोमिननि जी निशानी आहे जो असांजे ॾिनल रिज़्क़ मां, माल मां, जेको माल रब उन्हनि खे ॾिनो उनखे ख़र्च कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? ॻाल्हायो। ख़र्च करण वारी ॻाल्हि साईं ॾाढी ॾुखी आहे। क़ुरान थो फरमाए अल्लज़ीन युनफिकून अमवालहुम, ख़र्च कंदा असांजे ॾिनल माल मां, जेको रब उन्हनि खे ॾिनो, जेको कुझु ॾिनो आहे उनखे ख़र्च कंदा। बिल्लैलि वन्नहार, रात आया ॾींहुं आहे, ऊंदे आया रोशनी आहे, ॾींहुं हुजे या राति हुजे, हिननि जो हथ रुकजे नथो, हर हाल में अल्लाह जी राह में ख़र्च कंदा रहनि था। सिर्रन व अलानिया, ज़ाहिर या ॿुझो, लिक में लिकी छुपी, को ॾिसण वारो नाहे, को पसण वारो नाहे, तॾहिं बि ख़ैरात कनि था माण्हुनि जे साम्हूं, आम्हूं साम्हूं, अलानिया, खुले आम माण्हुनि जे अंदरि ख़ैरात करण वारा आहिनि। रब जो फरमाए फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, इन जो अजर मूं अल्लाह पालणहार जे मथां आहे। क़यामत जो ॾियारो थींदो, मलाइक अजर ॾींदा, निमाज़ी हलिया त अजर ॾियाए। अल्लाह फरमाईंदो हिननि खे जन्नत जा इनाम ॾेखारियो। हाजी ईंदा, अल्लाह फरमाईंदो हिननि खे जन्नत जा इनाम ॾेखारियो, वञो वठी वञो जन्नत में। साईं मुंहिंजा गाज़ी ईंदा, मुजाहिद ईंदा, साइम ईंदा, सभई ईंदा, पर क़ुरान थो फरमाए जेके सखावत करण वारा आहिनि, ख़र्च करण वारा आहिनि, रब जी राह में ॾियण वारा आहिनि, अल्लाह तो फरमाए फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, इन्हनि जो अजूरो अल्लाह जे मथां आहे। ऐं रब छा ॾींदो? अल्लाह तो फरमाए हिकु मां ॼाणा क़यामत जे ॾियारे न सखियुनि खे ख़बर पवंदी त मां अल्लाह उन्हनि जे लाइ कहिड़ा कहिड़ा इनाम तयारु करे छॾिया आहिनि। ॿी ॻाल्हि, जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा माण्हू, उथंदा हिकिड़ा रोंदा, अखियुनि मां लुड़क वहाईंदा, साईं मुंहिंजा दीवाना वार ख़ौफ़ ख़ुदा में पंहिंजे गुनाहनि जे करे, अज़ाबनि जे करे रोंदा रहंदा, परेशान हाल हूंदा महशर में। क़ुरान थो फरमाए ओ ये जेके ख़र्च करण वारा आहिनि, रब जी राह में ॾियण वारा आहिनि, अल्लाह जे रस्ते में ख़र्च था कनि। ॻाल्हि सम्झो था अलाए कोन था सम्झो? फला खौफुन वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, न ॾिजंदा, न उन्हनि ते को गम हूंदो, न डप हूंदो, न परेशानी हूंदी, न अहंज हूंदो, न चेहरे ते को गम जो आसार हूंदो, न जहन्नम जो डप हूंदो, न अल्लाह जे गज़ब जो डप हूंदो। उन्हनि खे ख़बर हूंदी त जेको ख़र्च कयोसीं अल्लाह उन जे सदके असांखे अमन वारो बणाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। अब ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन आई?
ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां ख़र्च छो नथा कयो? डिॼो था त असां खुटी पवंदासीं, डिॼो था त ख़र्च करण सां खोट अची वेंदी, पैसो खुटी वेंदो। न, नबी साईं तो फरमाए काल अल्लाह ताला, अल्लाह ताला तो फरमाए अनफिक उनफिक अलैक, आदम जा पुट ख़र्च कर त तुंहिंजे मथां ख़र्च कयो वञे। समझो लफ़्ज़, समझो, ख़र्च कर त तोते ख़र्च कयो वञे। मूं पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो आहे जेके ख़र्च करण वारा आहिनि न, अल्लाह ताला उन्हनि खे अञा वधाए अता कंदो। हिकिड़ो माण्हू आहे 100 साल गुज़री वञनि लिया त पुराणो वॻो साईं सादगी पसंदि माण्हू आहे, हिकिड़ो वॻो 50 साल थिया त अञा थी पियो थो पाए। साईं फिलाणो पीर साहिबु ॾाढो सादो आहे, हिकिड़ी चादर अथसि उहा मां 5-10 साल अबा हिकिड़ी ख़ैरात करे त लाहबी ॾेसि न, माना कंजूस आहे, सादो न आहे। हिकिड़ी चादर ख़ैरात कंदे, हिकिड़ो वॻो ख़ैरात कंदे, हिकिड़ी टोपी ख़ैरात कंदे, हिकिड़ी वेंदी त अल्लाह वरी 10 ॿियो था फरमाईंदो। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो, ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो, जे कूण हिते ॾींदे त ॾहूण तोखे ॾींदो। नबी साईं फरमाया रोज़ानो इन मलकन बाब मिन अबवाब समा यकूल मन युकरिदिल यौम युजज़ा गदा व मलकुन बाबिन आखर यकूल अल्लाहुम्मा आति मुनफिकन खलफन व आति मुमसिकन तलफा। मदीने वाले साईं फरमायो त रोज़ानो सुबुह जो सवेर ॿ मलाइक अचे बीहंदा आहिनि। सुभान अल्लाह। मौला जन ख़र्च कयो, उन्हनि खे सुभाणे जो रोज़ बि अॼु ॾेई छॾ। ऐं ॿिया वरी ॿियो मलाइक अचे चवंदा मुंहिंजा मौला जन ख़र्च कयो उन्हनि खे वधा, जन कंजूसी कई उन्हनि जो माल तलफ़ कर, उन्हनि जे माल खे ख़तमु कर। हिकिड़ो दुआ ॾींदो आहे, हिकिड़ो बददुआ ॾींदो आहे। हाणे ॿुधायो जो मलाइक दुआ घुरनि त क़बूल थींदी की न कोन थींदी? रोज़ सुबुह जो सवेर दुआऊं घुरंदा आहिनि मलाइक। मौला जेको ख़र्च करे थो मातली वारो उनखे अञा वधा। ऐं दिलबर साईं तो फरमाए हदीस जो तर्जुमो शेर में जो सुबुह सवेर उथी ख़ैरात कंदो आहे, जो सुबुह सवेर उथी ख़ैरात कंदो आहे, सो ॾींहुं सॼो नखे रब दुख न ॾेखारींदो। सॼो ॾींहुं अल्लाह हुनखे अमून ऐं अमान वारो बणाए छॾींदो आहे। मुंहिंजा मिठा तव्हां सखावत वारा थियो। मदीने वारे साईं फरमायो लजपाल नबी जी हदीस आहे त जॾहिं खां वठी अल्लाह ताला काइनात खे ठाहियो आहे पंहिंजे हथ खे खोले छॾियो अथई, पर अल्लाह जे हथ में कॾहिं खोट आई कोन्हे, रब जे खज़ाने में कॾहिं खोट आई कोन्हे। तव्हां ख़र्च कयो, अल्लाह पंहिंजे खज़ाने जा दर तव्हांजे लाइ खोलाए छॾींदो। अल्लाह ताला शाल असांखे मुत्तक़ी बनाए, परहेज़गार बनाए, असांखे सखावत जी आदत अता फरमाए। अल्लाह असांजो ॿुधणु पंहिंजो मुंहिंजो ॿुधाइण तव्हां पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़ानी बिमा फ़ीहि व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा फ़स्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़स्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अस्तग़फ़िरुल्लाह। अस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। قال النبي صلى الله عليه وسلم من صلى علي مرة صلى الله عليه 10 مرات اللهم صل على نبينا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد
اللهم أيد الإسلام والمسلمين والفراية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه وجل كيده في نهره وجل تدميره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين، اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر اللهم ديارهم. اللهم أرنا عجائب قدرتك يا رب العالمين. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نعوذ بك من الهم والحزن والبخل والجبن وضلع الدين وقهر الرجال. عباد الله رحمكم الله، إن الله أمركم بأمر عظيم. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون.